क्वांटम फिजिक्स छा आहे? हिन संसार खे बेहतर तरीक़े सां सम्झण वास्ते असां फिजिक्स जे इल्म खे 3 हिस्सनि में विरायो आहे: क्लासिकल फिजिक्स, मॉडर्न फिजिक्स ऐं क्वांटम फिजिक्स। क्लासिकल फिजिक्स में असांखे आसपास मौजूद दुनिया तमामु घणी सवली लॻंदी आहे, छाकाणि त असां कंहिं जिस्म जे माज़ी में कयल बर्ताव जो अभ्यास करे ॿुधाए सघूं था त मुस्तक़बिल में हिन जिस्म सां छा थींदो, या वरी उन जी हाणोकी हालत जो अभ्यास करे पोइ ॿुधाए सघूं था त माज़ी में हुन सां छा थियो हूंदो। मिसाल तौर ते जेकॾहिं असांखे उहो ख़बर आहे त धरती केतिरी रफ़्तार सां सिज चौधारी चकर लॻाईंदी आहे, त असां सवलाई सां ॿुधाए सघूं था त कहिड़े महीने में उहा कहिड़े हंध ते हूंदी, या वरी उहो बि ॿुधाए सघूं था त 2 साल अॻु उहा कहिड़े हंध ते हुई। जेकॾहिं क्वांटम फिजिक्स जी ॻाल्हि कयूं त उहा दुनिया खे ॾिसण जे असांजे पूरे नज़रिए खे ई तब्दील करे छॾे थी। हिन में असां बुनियादी ज़रूरतनि जहिड़ो कि इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, फोटॉन वग़ैरह जे वहिंवार ऐं ख़ासियतुनि खे सम्झण जी कोशिश कंदा आहियूं। हिन में असां कंहिं बि तजुर्बे जो नतीजो अॻु में ॿुधाए नथा सघूं, पोइ खणी उन तजुर्बे खे असां बेशुमार भेरा वरजाईंदा रहूं। क्वांटम ज़रड़ा हिक ई वक़्त ते हिक खां वधीक हंधनि ते मौजूदु थी सघनि था। उन सां गॾोगॾु हिक ई वक़्त में हिक खां वधीक कम बि करे सघनि था, जेको ज़ाहिरी तौर ते आम दुनिया में असांखे नामुमकिन लॻे थो। असां हिन ॻाल्हि जो तसवुरु नथा करे सघूं त असां हिक ई वक़्त में केतिरनि हंधनि ते मौजूदु थी सघूं था। इन ई सबब जे करे क्लासिकल फिजिक्स जा कानून क्वांटम फिजिक्स में लागू न थींदा आहिनि, ऐं क्वांटम फिजिक्स में हासिल थींदड़ नतीजनि जे बुनियाद ते असां नज़र ईंदड़ हिन दुनिया खे नथा ॾिसी सघूं। पर हिकु हक़ीक़त इहा आहे त क्वांटम फिजिक्स केतिरी बि मुंझाईंदड़ छो न हुजे, साइंसदाननि जो उहो ख़्यालु आहे त असल दुनिया खे सम्झण जो उहो हिकु अहम वसीलो आहे।